सियाणे कच्छू जी दिलचस्प ऐं सबक़ आमोज़ कहाणी। ॻाल्हि कंदा आहिनि कंहिं ज़माने में हिक ई हंधि हिकु लूमड़ ऐं हिकु पोड़ो कच्छू रहंदा हुआ। हिननि ॿिन्हिनि ॼणनि जी पाण में तमामु घणी सख़्तु दुश्मनी हुई। लूमड़ हर वक़्तु पोड़े कच्छू खे मारण पुठियां हूंदो हो, पर हू उनमें कॾहिं बि कामयाबु न थी सघियो हो। हर वक़्तु कोशिश में हू नाकाम थींदो हो। जॾहिं बि को ख़तरो ईंदो हो त कच्छू पंहिंजे थुल्हे खोपे हेठां लिकी वेंदो हो। लूमड़ काफ़ी कोशिशनि खां पोइ नेठि सम्झी वियो त कच्छू खे अकेले सिर मारणु हिन जे वस जी ॻाल्हि ई न आहे। सो हुन पंहिंजे दोस्तनि उकाब ऐं काट कुठे खां उन कम लाइ मदद घुरी। उन्हनि ॿिन्हिनि ॼणनि बि हावकार करे छॾी। पोइ टई ॼणा गॾिजी करे कच्छू खे ॻोल्हे मारण लाइ रवाना थिया। हलंदे हलंदे हिननि ॾिठो त कच्छू उन वक़्तु हिकु वण जे हेठां ख़ुशी विचां झुंगारे रहियो हो। लूमड़ हिकु ख़ौफ़नाक टहक ॾींदे पोड़े कच्छू खे चयो, ए कच्छू, तूं सम्झी थो त पाण खे खोपे में लिकाए असां खां बची वेंदे? तूं इहो सोची थो? पर अॼु तोखे पूरो करण लाइ मूं पंहिंजा दोस्त बि आंदा आहिनि। हिकु काठ कुठो आहे जेको तुंहिंजे खोपे मंझि आर पार सुराख़ करे तुंहिंजो ख़ात्मो आणे छॾींदो, ऐं ॿियो मुंहिंजो दोस्त बि मूं सां गॾु आहे। पोड़े कच्छू इहा ॻाल्हि ॿुधी त हेकर डिॼी वियो। हुनखे ॼाण हुई, हुनखे ख़बर हुई त काठ कुटे जी चूंब इंतिहाई तेज़ आहे जो संदसि खोपे में आर पार टूंग करे विझंदो। पर हुन मुंहुं लाइण ऐं डिॼण बदिरां दिलि वॾी करे दिलेरी सां वराणियो, हा हा हा, अच अच बेवकूफ़ काठ कुटा, अची पंहिंजो शौक़ु पूरो करे ॾिस। ए काठ कुटिया, तोखे शायदि इहा ख़बर ई न आहे त मुंहिंजो खोपो रुख जो अथई, रुख जो, ऐं रुख खां बि वधीक सख़्तु आहे। तूं जे मूंखे ठुंगा हणंदे त ठुंगा हणण सां मूंखे कुझु बि न थींदो, पर तुंहिंजी चूंब चिॿी थी पवंदी ऐं तूं पोइ खाई पी बि न सघंदे। काठ कुटे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हेकर डप खां ॾकी वियो। सोचाईं त जेकॾहिं मुंहिंजी चूंब वाक़ई बि चिॿी थी पई त खाधो कीअं खाई सघंदसि, पोइ त आउं पाण ई बुख में पाह थी मरी वेंदसि। पोइ हुन लूमड़ खे कन में कुझु सुरॿाट करे ॿुधायो। चयईं, कच्छू जे खोपे में टूंग करणु मूंखां न पुॼंदो। अचो त का ॿी रिथ रिथियूं ऐं सोचूं ऐं उकाब खां पुछूं। लूमड़, उकाब ऐं काठ कुटे पाण में टई मुंहुं मिलाए वरी नई अटकल सोची। लूमड़ चयो, ए पोड़ा कच्छू, पंहिंजे लाइ मौत जी तयारी करे वठि। असां काठियूं करे बाहि जो हिकु वॾो मछ था ॿारियूं, पोइ उनमें तोखे उछलाईंदासीं, ॾिसूं त कीअं थो बची। वरी जो कच्छू उहो ॿुधो त पोड़ो कच्छू हिकु दफ़ो वरी डिॼी वियो ऐं डप खां ज़रे घटि साह थिए वियसि। पर जीअरे बाहि में पचण खां वधीक दुनिया में भला ॿी कहिड़ी ख़तरनाक शइ थी सघे थी। पर उन हूंदे बि हुन दिलि वॾी करे ज़ोर ज़ोर सां खिलणु लॻो ऐं हथनाट करे खिलण जी कोशिशि करे, हा हा हा, छा तव्हां सम्झो था त बाहि खां आउं डिॼां थो? लूमड़ चयो, कच्छू चयो लूमड़ खे, छा तव्हांखे ख़बर न आहे त पंहिंजे खोपे खे सख़्तु करण लाइ आउं हर हफ़्ते बाहि जो सनानु वठंदो आहियां। जॾहिं कच्छू इहा ॻाल्हि कई त लूमड़, उकाब ऐं काठ कुटे सम्झो त कच्छू सच पियो चवे। हिकु दफ़ो वरी हिननि मुंहुं में विझी हिकु नई तरकीब सोचण जे लाइ गॾिजाणी कई। वरी लूमड़ ख़तरनाक मुर्क मुंहुं ते हाणे पोड़े कच्छू खे चयो, ए पोड़ा कच्छू, जीअं त बाहि ते तोखे मारे नथी सघे, उन करे हाणे तोखे उकाब खणी दरिया में वञी फिटो कंदो, जीअं उन में तूं ॿुॾी मरी वञी। सियाणे लूमड़ ॾाप वारी ॻाल्हि करे कच्छू खे डिॼाइण जी कोशिशि कई, पर कच्छू वधीक सियाणो हो। पोड़ो कच्छू सियाणो। हुन निमाणे अंदाज़ में चयो, ए मुंहिंजा साईं लूमड़, महिरबानी करे मूंखे पाणी में न उछलाइजो। इहो न कजो, ऐं पथर वांगुरु वञी तरे खां निकिरंदसि ऐं ॿुॾी मरी वेंदसि। महिरबानी करे मुंहिंजी जान बख़्शियो, ऐं सॼी उमिरि तव्हांजो सोराइतो रहंदसि। हा 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 हा, ख़बर पंहिंजे खोपे ते तोखे वॾो नाज़ हो, हाणे तोखे ख़बर पई। तूं चवंदो आहीं त हर ख़तरे खां मूंखे बचाए सघे थो, हाणे छा कंदे?
हा 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 लूमड़ खिलण लॻो। लूमड़ खिलण लॻो। उकाब हिकु हिन पोड़े बेवकूफ़ कछुअ खे हिकदमि खण ऐं साम्हूं दरिया में वञी फिटो करेंसि। लूमड़ खिलंदे खिलंदे उकाब खे चयो। उकाब पंहिंजनि चुंबनि में कछुअ खे खणी मथे उॾाणो। पुठियां पुठियां काट कुटो बि उॾाणो आयो। लूमड़ ज़मीन ते ई डोड़ पाती ऐं दची दरिया जे कप ते बीठो। उकाब कछुअ खे दरिया मथां आणे हेठि पाणी में उछलायो। पाणी में किरण सां ई दरिया मां छंडा निकिता ऐं कछुओ सिधो पाणी मंझि अंदरि हलियो वियो। ॾिसंदे ई ॾिसंदे ग़ाइबु थी वियो। काट कुटे ऐं लूमड़ दरिया जे कप ते बि वॾा वॾा टहक ॾिना, ॿधा ॿधा टहक ॾिना त पोड़ो कछुओ हमेशह लाइ मरी वियो। उकाब जेको अञा आसमान में फेरियूं पाए रहियो हो, ते पंहिंजा पर हिक ॿिए खे हणी ख़ुशी जो इज़हार कयो। ऐं पोइ ही सभु मोटण वारा ई हुआ त लूमड़ जी ओचितो कछुअ ते नज़र पइजी वई। छा ॾिसे त पोड़ो कछुओ ख़ुशी मां हिननि ॾे तरंदो तरंदो वेझो अचे पियो। पोड़े कछुओ वॾो टहक ॾिनो। हा 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 ए बेवकूफ़ लूमड़, छा तोखे इहा बि ख़बर नाहे त आउं तारू आहियां ऐं मुंहिंजो घर दरिया मंझि आहे। महिरबानी करे पंहिंजे दोस्त उकाब खे चओ त मूंखे घर पहुचाइण लाइ वॾी महिरबानी। पोइ इहो चई पोड़ो कछुओ दरिया में नचंदो ख़ुशि थींदो हो रहियो। साथियो, उमेदु आहे त हिन कहाणी मां तव्हां मक़सदु हासिलु कयो हूंदो त कहिड़े तरीक़े सां सियाणे कछुओं पंहिंजी ज़िंदगी बचाई। उमेदु आहे हिन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ तव्हां असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हां में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।